वो तो सब सहाबी हुजूर के प्यारा हिन, पर चार सबनी का मत है। उनमें एक हजरत अबू बकरा, ॿियो हजरत उमरा, टियों हजरत उस्माना, चौथो हजरत अली। ताड़ियां चाहिए सुभान अल्लाह। इहे मदीने जे मीर जा यार हिन, हुजूर जा गम गुसार हिन, हुजूर जा वफादार हिन, पाक मोहम्मद जा प्यारा खलीफा हिन। अल्लाह अकबर कबीरा। मां के सिद्दीक अकबर जे हवाले से कुछ गालियों अर्ज करनी हुई। तव्हां खे ख़बर आहे त हजरत अबू बकर जो असुल नालो चाहे मौलवी साहब कोई न ॿुधाए, BA पास MA पास ॿुधाइनि, MSc BSc डबल MA ट्रिपल MA PhD वरी वरी डिग्रियूं आहिनि तव्हां वटि। बिलावल जे बाबे जो नालो त अचेव थो न। अल्लाह अकबर। हजरत अबू बकर जो असुल नालो अब्दुल काबा। ये गालियों मुसलमानन के अचण खपन। हजरत अबू बकर साईं जो असुल नालो अब्दुल काबा। छा नालो? अब्दुल काबा। अब्दुल काबा जी माना काबे जो बानो। इस्लाम जे ऐलान खां अॻु में सिद्दीक अकबर जी विलादत थी। संदन वालिदैन नालो रखियो अब्दुल काबा, यानी काबे जो बानो। जॾहिं मदीने जे मीर इस्लाम जो ऐलान कयो ऐं सब खां अव्वल हजरत अबू बकर मीर मोहम्मद जे हथन ते बैअत कई बुलंद आवाज़ सां, त ॿिन्ही जहाननि जे सरदार हजरत अबू बकर जो नालो मटायो। साईं फरमायो त मुसलमान काबे जो बानो नाहे थींदो, काबे जे रब जो बानो थींदो। साईं हजरत अबू बकर जो नालो मटाए अब्दुल काबा मां अब्दुल्ला रखियो। हुजूर साईं जन हजरत अबू बकर जो नालो अब्दुल काबा मां मटाए छा रखियो? अब्दुल्ला। ॾाढिया चओ, ॾाढिया। अब्दुल्ला। हुजूर सिद्दीक अकबर जो नालो मटायो त मुसलमान अल्लाह जी पूजा कंदो, कंहिं ॿिए जी पूजा नाहे कंदो। इन जे करे अबू बकर मां तुंहिंजो नालो मटायां थो। तू काबे जो बानो नाहे, काबे जे रब जो बानो। इन मां इहो भी सबक थो मिले त जेकॾहिं कंहिं शख्स जो नालो उन जा वॾा ग़लत रखनि, जहालत जे करे ग़लत नालो रखनि, उन्हनि खे समझ न आई, उन्हनि खे अकुल न आयो, उन्हनि वटि इल्म जी रोशनी न पहुती, उन्हनि वटि तौहीद जी रोशनी न पहुती। मालिकन ग़लत नालो रखियो, इनखे अल्लाह समझ ॾिनी। अल्लाह हिनखे तौहीद नसीब कई, अल्लाह हिनखे सुन्नत नसीब कई, अल्लाह हिनखे कुरान नसीब कयो। त तो ते फर्ज़ आ त तू कंहिं आलिम सां सलाह करे पंहिंजो नालो तब्दील कराए। ईअं न त वॾनि रखियो आहे न, वॾनि खां ग़लती थी वई आहे, उन्हनि खे ख़बर नहीं, उन्हनि खे ॼाण नहीं। तू पंहिंजो नालो तब्दील कराए। नालो इस्लाम जे मुताबिक हुजण खपे, इस्लाम जे खिलाफ न हुजण खपे। या ॻाल्हि समझ में अची वई? हजरत अबू बकर जो असुल नालो अब्दुल काबा, पो हुजूर हजरत अबू बकर जो नालो तब्दील करे रखियो अब्दुल्ला। असांजा नाला मज़ेदार आहिनि। कलंदर बख्श, बख्शण वारो अल्लाह हुआ, ॿियो कोई कोन्हे। चिड़े जो तुंहिंजे निरड़ ते गुंज छो था पवनि? ॻाल्हि सिधी कबी। कलंदर बख्श, अली बख्श, हुसैन बख्श, मोहम्मद बख्श, रसूल बख्श। अल्लाह रिटायर्ड थी वियो या?
पीर दिनो, अली दिनो, ॾियण वारो रब आ। ॾाढिया ॻाल्हि है। औलाद केरु ॾींदो? अल्लाह जो कुरान आवाज़ो थो ॾे, यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुक्रानन व इनासा व यजअलु मन यशाउ अक़ीमा। रब तो फरमाए औलाद ॾियण वारो माया, बच्चन बख्शण वारो माया। मुझी मर्जी पे कंहिंखे न्याणियूं ॾियां, मुझी मर्जी पे कंहिंखे पुट ॾियां, मुझी मर्जी पे कंहिंखे न्याणियुनि पुटनि जा जोड़ा जोड़ा गॾाए ॾियां, मुझी मर्जी पे कंहिंखे कुझु न ॾियां। मां रब खां पुछण वारो को ॼायो ई कोन्हे। औलाद केरु ॾींदो? बच्चा केरु बख्शींदो? रब जी मर्जी आ। बादशाह के कुछ न दे। अल्लाह जी मर पेनू फकीर पिनंदो थो वते, 18 ॿार अथसि। हाँ रड़ियूं थो करे रब, रब मुझी तोब, मुझे पी मां जी तोब। ओ रब अन कोन्हे खाराईंदो मान काॾां। ओ रब मेहरबानी कर, कंहिं कंहिं वॾेरे खे ॾे, कंहिं मोहतार खे, कंहिं सरदार खे, कंहिं खान खे। रब थो चए बस कर, मां अल्लाह जी मर्जी आ। ॾाढिया चओ सुभान अल्लाह। मर्जी पएस त मुरीदन खे अॾे छॾे, पीरन खे पुट त न ॾे पर धीअ बि न ॾे। असांजे सिंध जो वॾो वॾो पीर लाल शहबाज कलंदर, यारे ॿार है जेके ॾाढो तंग था कनि मूंखे। याद इन्हनि ॿारनि खे घर मोकिलियो। अल मकसूद इको साउंड शिकारपुर, उस्ताद अता मोहम्मद शेख। अल मकसूद इको साउंड शिकारपुर। सिंध जो सब खां वॾो पीर लाल शहबाज कलंदर। ख़बर अथव कलंदर के पुट तो न हो पर धी भी कोनस। भली तव्हां कलंदर जी हिस्ट्री पढ़ो। जेकॾहिं कलंदर जे हथनि में औलाद हुजे हाँ तो 2-3 पुट पंहिंजे लाइ त हथ करे हाँ त मारे था क्यों न मारे ख्याल क्यों मारे ख्याल। हाणे त धुम लगी पई आहे कलंदर जे मेले ते, माण्हू कुतिर था थिया। अलाए छा है माण्हुनि खे। को सिंधी में रड़ियूं थो करे, को उर्दू में रड़ियूं थो करे, को अंग्रेजी में रड़ियूं थो करे, को बरोचकी में रड़ियूं थो करे, तो को बिरोहकी में रड़ियूं थो करे। कलंदर जेरो हो त रुगो फारसी ॻाल्हाईंदो। मरवंद जे इलाके खां आयो बुजुर्ग ऐं ॿोली उनजी फारसी ही। कलंदर जेरो हो त रुगो फारसी ॻाल्हाईंदो, ॿी ॿोली न ईंदी हस। जॾहिं फौत थियो त सभु सिखी वियो। यार अकुल मो कम वठो। रब खे सरण वारो कोई कोन्हे। हिते को गाड़ी तो थो किरे कि पहुच पीर दस्तगीर अल्लाह काॾे वियो। या खास बहावल हक बेड़ा थित। रब तो चवई उदऊनी अस्तजिब लकुम। कुरान पढ़ियो तुम। ॻाल्हियूं थोड़ी सख्त थी वयूं आहिनि, पर मां छा कयां मिठाण जे करे शुगर थी थे। मां डॉक्टर भी हाँ, जेका बीमारी हुजे उन जो इलाज करण खपे। डॉक्टर वट हमरा आयो जी साईं मांखे मथे में सूर पियो मरा थो। डॉक्टर पंहिंजे कंपाउंडर खे चो अरे उत पेरन ते मालिश करे। सूर मथे में दस मालिश पेरन के तो भलो डॉक्टर चेबो न। ॿियो मरीज आयो साईं अख में सूर पियो, अखू थी पई आ, ॾाढी तकलीफ़ आ। कन में बोड़ो विझेस। सूर अख में दस बोड़ो कन में, यो माखो न पुजंदो। जेका बीमारी आ उन जो इलाज कबो। आपो मरीज के तकलीफ भी थींदी आ कॾहिं कॾहिं। टिकिन ते कम न थींदो तो कैप्सूल ॾिबा, कैप्सूल ते कम न थिबो तो सीरप ॾिबी, सीरप ते कम न थियो इंजेक्शन ठोकबी, इंजेक्शन सां कम न थियो तो ऑपरेशन कबी।
डॉक्टर जो बीमार खे इंजेक्शन हणंदो आ तो इहो जो दुश्मन ना है हुंदो, इन जे फायदे में हुंदो आ। पो इंजेक्शन के सूरत मरीज रड़ियूं त कंदो, थी सके तो के शिरक जा मरीज मुझे वाइज ते रड़ियूं भी कन, पर पो डॉक्टर जो कमा ते इंजेक्शन हणेस छडेस न, अला कंदो ठीक थी वेंदो। रब तो फरमायो उदूनी अस्तजिब लकुम, आए को सुभान अल्लाह चवण वारो। रब तो फरमायो उदूनी अस्तजिब लकुम, ओ मुजा बना मां अल्लाह के सॾु कंदो कर, मां तोखे जीअ सां जवाब ॾींदुमि। ऐं ॿी जगह ते रब तो फरमाए वला तदउ मिन दूनिल्लाहि मा ला यनफउका वला यज़ुरुका फइन फअलता फइन्नका इज़न मिनज़ ज़ालिमीन। हिते रब फरमायो मानो मूंखे सॾु कंदो कर, मां तोखे जीअ सां जवाब ॾींदुमि। ऐं हुते रब फरमायो ओ मुंहिंजा बाना मां खां सवा ॿिए खे सॾु न कंदो कर, छो त ॿियनि जे हथनि में न नफ़ो थी न नुक़सान थी। रब थो चवई मूंखे छॾे ॿियनि खे सॾींदे त ज़ालिमनि मां बणिजी वेंदे। मोमिन उहो आहे जेको रुगो रब खे सॾे। कंहिंखे सॾींदव, कंहिंखे सॾींदव, कंहिंखे सॾींदव? अल्लाह अकबर कबीरा। मां मोटी थो अचां, हजरत अबू बकर साईं जे बारे में ॿ चार ॻाल्हियूं अर्ज़ करणियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा कयमि त हजरत अबू बकर साईं जो असुल नालो अब्दुल काबा हो, पोइ हुजूर साईं जन उन जो नालो मटाए अब्दुल्ला रखियो। अबू बकर या कुनियत नालो कंहिंजो छा बि हुजे, कॾहिं कॾहिं प्यार रखो माण्हू ॿिए नाले सां सॾींदा आहिनि। हिन जो नालो अब्दुल्ला, मिसाल जे तौर ते घर वारा सॾेसि था पप्पू। हिन जो नालो अब्दुल रहमान, घर वारा हिन खे सॾनि था गुॾो। ईअं थींदा आहिनि प्यार जा नाला। ईअं सवली सिंधी में थो सम्झायां। ताकि इहा ख़बर आहे त हज़रत अबू बकर खे अबू बकर छो चयो वेंदो हो? को ॿुधाए त मां दूध पती चाहे पियारियांसि। सभु चप था चटियो। ये ॻाल्हियूं अचणु खपनि मुसलमाननि खे। ये ॻाल्हि जिंदाबाद। हिकड़ो दफ़ो सभई गॾिजी ॿई हथ फिज़ा में बुलंद करे अल्लाह अकबर जो नारो त हणो। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सिद्दीक़ अकबर, सदाकत सिद्दीक़ अकबर। नारे अल्लाह से तव्हां के जज़ाए खैर दे। मां इते पढ़तो हां, मां अर्ज़ पे कयुम त हज़रत अबू बकर खे अबू बकर छो चयो वेंदो आहे? जी चाहे तो के कड़े अल मकसूद इको साउंड शिकारपुर उस्ताद अताबो शेख। बाबा बस करे छोड़ता वियो के बे के वाइज ते यार तो मान के ठीक क्या। हज़रत अबू बकर खे अबू बकर छो चयो वेंदो आहे? यह गाल समझो, चंगी तरह समझो। हजरत अबू बकर साईं हिकड़ी औरत सां शादी कई।
उहा बेवा हुई, माना उन जो पहिरियों मुड़स अॻ में फौत थी वियो। उन पहिरें मुड़स मां उन औरत खे हिकिड़ो पुट हो, उन जो नालो हो बकर। उन पुट जे निस्बत जे करे उन माईअ जूं साहेड़ियूं उनखे चवंदियूं हुयूं उम्मे बकर, माना बकर जी माउ। जॾहिं उन औरत जी शादी थी हज़रत अबू बकर सां, त उहो पुट जेको हो उन औरत जो, इहो हज़रत अबू बकर साईं जो अॻियायो पुट थियो। उन जे निस्बत जे करे माण्हू हज़रत अबू बकर खे चवण लगा अबू बकर, माना बकर जो पीउ। ॾाढा चओ सुभान अल्लाह। एक औरत से हजरत सिद्दीक अकबर शादी कई, जंहिंजो मुड़स अॻ में मरी वियो हो। उन मुड़स मां उन औरत के हिकिड़ो पुट हो जंहिंजो नालो बकर हो। उन जे करे उन औरत के साहेड़ियूं उम्मे बकर चवंदियूं हुयूं, माना बकर जी माउ। घणो करे मायूं माइन जा नाला न खणंदियूं आहिनि, फलाणे जी माउ। घर में चवंदियूं राशिद जी माउ, नासिर जी माउ, ये चइबो न आहे। त उनके चवंदा हा बकर जी मां। जॾहिं उन जी शादी थी हज़रत अबू बकर सां, त उन छोकरे जे निस्बत जे करे माण्हू हज़रत अबू बकर के चवण लगा अबू बकर, माना बकर जो पीउ। ये ॻाल्हि समझ में आई? ये ॻाल्हियूं तव्हांखे यादि हुजण खपनि, ताकि इहा ख़बर आहे त हज़रत अबू बकर जे पीउ जो नालो छा आहे। हजरत अबू बकर जे पीउ जो नालो उस्मान। ॾाढा चओ सुभान अल्लाह। ऐं उन जी कुनियत अबू कुहाफा। हजरत अबू बकर जे अम्मड़ जो नालो ॿुधायो न रुगो सुभान अल्लाह दा। हजरत अबू बकर जे मां इन को पुछा क्या बिलावल भुट्टे ज़रदारी जे मां जो नालो ॿुधाए त हाणे ॿुधाईंदो। अल्लाह सभिनी खे यादि हूंदो। हजरत अबू बकर जे अम्मड़ जो नालो बीबी सलमा। उन जी कुनियत उम्मुल खैर। सभई चो सुभान अल्लाह। हुआ तो हुजूर जा सब सहाबी जन्नती, हुजूर जा सब सहाबी जन्नती। पर हजरत अबू बकर के मदीने जे साईं एक दफे पंहिंजे पाक जुबान सां हीअं फरमायो। जी अल्लाह तू छो बीठो आ, या वेही रहो या भजी वञ। वो वेही रहो, फिर मत जड़ी अच। अब तो कुछ छड्या तो हलिया। फिर मारे ख्याल कर, बिनी जहानन जो सरदार सहाबिन के कचहरी में बैठो हो। सिद्दीक अकबर सामू आयो, मदीने जमीर फरमायो अबशिर या अबा बकर फअंत अतीकुल्लाह मिनन नार। चाहिए तो मदीने जो साईं सच्चो आ, चाहिए मदीने जो साईं सच्चो आ। शिकारपुर ज़िले वारो असा जो ईमान आसमान हेठ अची सके थो, जमीन मथे वञी सके थी, कायनात जो निज़ाम दरहम बरहम थी सके थो। अल्लाह जे कुरान में भी शक ना है, पाक मोहम्मद जे फरमान में भी शक ना है। अल्लाह जो कुरान भी सच्चो तो मिठड़े मोहम्मद जो फरमान भी सच्चो। हुजूर फरमायो अबशिर या अबा बकर फअंत अतीकुम मिनन नार। बिनी जहानन जे सरदार फरमायो अबू बकर तो के मुबारक हुजे जो अल्लाह तो जे जिस्म ते जहन्नम जी बाह के हराम करे छडियो। अतीक जो लक़ब हजरत अबू बकर के मदीने जे मीर पंहिंजे पाक जुबान सां पान इनायत कयो। बे मौके ते मदीने जो साईं उहद जबल ते, मदीने पाक जे ॿाहिरां उहद जो जबल आ, वॾो जबल आ, डिघी कतारा उहद जे जबल जी। ऐं उहद जबल जे बारे में मदीने जो मीर फरमाईंदो हो त उहद मां मोहम्मद सां प्यार कंदो आ, ऐं मां मोहम्मद भी उहद सां प्यार कंदो हा।
अल्लाहु अकबर कबीरा। बिनी जहानम जो सरदार उहुद जबल जे मथा बीठो हो, मदीने जे साईं संगत हजरत अबू बकर भी हो, हजरत उमर भी हो, हजरत उस्मान भी हो। अचानक उहुद में ॾकणी पइजी वई, जियां ज़लज़लो अचे ये झटका महसूस थिया। साईं जन पंहिंजन कदमन मुबारकन सां उहुद खे धक हयो। साईं जन पंहिंजन कदमन मुबारकन सां उहुद जबल खे धक हयो ऐं साईं जन फरमायो उसबत उहुद फइन अलैका नबियुन व सिद्दीकुन व शहीदान। बिनी जहान जा सरदार फरमायो उहुद चुरपुर बंद कर, हरकत बंद कर, तो के खबर हुजण खपे तुझे पुठाड़न ते एक नबी आ, एक सिद्दीक आ, ब शहीद है। हजरत अबू बकर के सिद्दीक जो लक़ब भी मदीने जे मीर पाण इनायत फरमाया। हजरत सिद्दीक अकबर जा वाक़िआत एड़ा हिन जो मां हजरत अबू बकर जा वाक़िआ बयान किया रात थी वेंदी। हजरत अबू बकर नरम तबीयत जो मालिक हो, हजरत उमर जलाली हो, हजरत अबू बकर जमाली हो। जात जो जमाली ना, तबीयत जो जमाली। हाणे तो असांजा जमाली तो भी ॾाढा मुड़स थी विया आहिनि, रोज़ था विढ़नि। हजरत अबू बकर जे तबीयत ते जमाल गालिब हो, हजरत उमर जे तबीयत ते जलाल गालिब हो। बिजली भी तरह हलंदी आ जने गरम तार भी हुजे, थधी तार भी हुजे, त कम न थींदो। बार जी तरबियत तरह थींदी जने तू पंहिंजे बचड़े खे मोहब्बत भी दे पर कॾहिं कॾहिं चंबो भी ठोकेस। रुगो प्यार ॾींदेस त ख़राब थी वेंदो। वक्त ते प्यार निभो, वक्त ते सख्ती कभी, तरबियत तरह थींदी। अब्बो जो बच्चे के चंबो हणंदो आ त अब्बे जी बच्चे सां दुश्मनी कान्हे, इहो इन जे तरबियत जो हिस्सो। अबू बकर जो जमाल भी जरूरी हो तो उमर जो जलाल भी जरूरी हो। हजरत अबू बकर नरम तबीयत जो मालिक। थधे माण्हूअ खे कावड़ ईंदी कोन्हे, पर जेकॾहिं थधे माण्हू खे कावड़ अची वई त पोइ अलाह जी पनाह। हज़रत अबू बकर साईं अचे पियो, यहूदिन जी कचहरी हले पई रस्ते ते। यहूदिन जो वॾो गुरु उन्हनि खे कुछ ॻाल्हियूं ॿुधाए पियो। सब यहूदी वेठा हा। हज़रत अबू बकर साईं उतां गुज़रियो। अचानक जॾहिं यहूदिन जे गुरुअ जी हज़रत अबू बकर ते नज़र पई तो उन चयो पंहिंजन हमराहन खे, अरे ॾिसो मुसलमान, पाण त अॻे ई सुञा हा, हाणे इन्हनि जो अलाह बि सुञो थी वियो आहे। कर्जा थो घुरेन, कर्जा। इन्हनि ॾींहनि में क़ुरान जी आयत नाज़िल थी ही, मंज़ल लज़ी युक़रिज़ुल्लाहु क़र्ज़न हसना। सुभान अल्लाह, मोहब्बत से इन्हनि ॾींहनि में क़ुरान जी आयत नाज़िल थी ही, मंज़ल लज़ी युक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसना। इन आयत जी माना रब थो फरमाए आहे को अहिड़ो जेको मां अल्लाह के सुहिणो कर्ज़ो दे। अॻ में इहा ॻाल्हि सम्झो त अल्लाह के कर्ज़े जी काई ज़रूरत कान्हे। अल्लाह के कर्ज़े जी काई ज़रूरत कान्हे, छो त जेको असांखे ॾिनो आहे रब ॾिनो। मता को चए त मां पंहिंजी मेहनत सां कमायो आहे, अकुल सां कमायो आहे, न चइजांइ कॾहिं बि ईअं चइजांइ त मां वटि जेको आहे रब जी महिरबानी। अखियूं कंहिं ॾिनियूं, हथ कंहिं ॾिना, ज़बान कंहिं ॾिनी, अकुल कंहिं ॾिनो, समझ कंहिं ॾिनी, सिहत कंहिं ॾिनी, टंगूं कंहिं ॾिनियूं। रब इहे नेमतूं तोखां खसे पोइ तूं कमाए ॾेखार त मां ॾिसां। के अंधा हिन, के मंडा हिन, के गूंगा हिन, के बोड़ा हिन, के मंडा हिन, के टुंडा हिन, के चरिया हिन, अस्पताल में मथा पिया हिन। अज तोखे रब सिहत ॾिनी आ,
ॾिनी आहे, अल्लाह तोखे नज़र ॾिनी आहे, कदम कदम ते रब जो शुक्रिया अदा कंदो कर। कॾहिं बि ईअं न चइजांइ त मां पंहिंजी मेहनत सां कमायो आहे, ईअं चइजांइ त मूं ते अल्लाह जी महिरबानी आहे। चई त ॾियो, चओ असां ते अल्लाह जी महिरबानी आहे। इन्हनि लफ़्ज़नि ते अल्लाह ख़ुशि थींदो आहे, रब जो कसम इन्हनि लफ़्ज़नि ते अल्लाह ख़ुशि थींदो आहे। इन जे करे त रब फरमायो लइन शकरतुम लज़ीदन्नकुम वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद। ओ बाना मुझो शुक्र अदा कंदे मां अञा वधाईंदो माए, अञा वधाईंदो माए, अञा वधाईंदो माए। पर जेकॾहिं इनकार कंदे त मां अल्लाह जो अज़ाब ॾाढो सख़्त थी। मां चुम त अल्लाह खे कर्ज़ जी ज़रूरत कोन्हे, पोइ अल्लाह कर्ज़ो घुरे छो थो? अॻ में हिन ॻाल्हि खे समझो। बुज़ुर्ग वियो बाज़ार में, सौदो सलफ वरतई, पंहिंजनि ॿारनि जे लाइ शइ बि वरतई, टाफियूं वरतई, खट मिठड़ा वरतई, आइसक्रीम जूं मटी डबियूं वरतई, समझो था, जिलेबी वरतई, लाई वरतई। आयो घर, बुजुर्ग साहब घर आयो, ॿारड़ा नंढड़ा चिमड़ी पियस, बाबा बाबा असांजे लाइ छा वठी आयो आहियां, बाबा असांजे लाइ छा वठी आयो आहियां? शइ ॿारनि खे विराए ॾिनई। मारे मारे ख्याल कर, पुट न ॻाल्हायो, न ॻाल्हायो पुट, चुप करे वियो। ॿारनि खे पंहिंजनि बचड़नि खे शइ विराए ॾिनई, सभु शइ ॿारनि खे विराए ॾिनई। हाणे पंहिंजे हिकिड़े पुट खे चवे थो, जंहिंखे टाफियूं ॾिनई, आइसक्रीम ॾिनई, खट मिठड़ा ॾिनई, हाणे हुनखे छा थो चए? मांखे ॾींदे, मांखे ॾींदे, मां न ॾींदुसि, न ॾींदुसि, मांखे ॾींदे। ईअं करे करे थींदो आहे न? ॾिनो बि पाण अथईंसि, घुरे बि पाण थो। हिनखे ज़रूरत कान्हे, इहो अबे जो बच्चे सां प्यार आहे। इन ॻाल्हि खे समझण जी कोशिश कर। ॾिनई बि पाण, वरी घुरे बि पाण थो। अबे खे इन खट मिठड़े जी ज़रूरत कान्हे, इन टाफी जी ज़रूरत कान्हे, इन आइसक्रीम जी ज़रूरत कान्हे। ॾियण खां पोइ अबो बच्चे खां घुरे थो, इहो अबे जो बच्चे सां प्यार। सब कुछ ॾिनो बि रब आहे, वरी घुरे थो, मांखे ॾींदो, मांखे ॾींदो, मांखे ॾींदो। अल्लाह खे ज़रूरत कान्हे, इहो अल्लाह जो बाने सां प्यार। ॾाढा चाहिए सुभान अल्लाह। पर मां सदको वञा रब करीम तां, ख्याल कर। रब थो चए ग़रीब खे ॾे ॼण मांखे ॾिनुई। रब थो चवई मिस्कीन खे ॾे ॼण मांखे ॾिनुई, बेवा औरत खे ॾे ॼण मांखे ॾिनुई, यतीम ॿार खे ॾे ॼण मांखे ॾिनुई। वञी मस्जिद में ख़र्च कर ॼण मांखे ॾिनुई, वञी मदरसे में ख़र्च कर ॼण मांखे ॾिनुई, वञी तालिबनि ते ख़र्च कर ॼण मांखे ॾिनुई। रब थो चवई कंहिं बुखायल खे मानी खाराए ॼण मां अल्लाह खे मानी खारायई, कंहिं उञाजल खे पानी प्यार ॼण मां अल्लाह खे पानी प्यारियुई, कंहिं उघाड़े खे कपड़ा पाराए ॼण मांखे कपड़ा पारायई। अल्लाहु अकबर। इन फिलॉसफी खे समझो। जॾहिं इहा आयत नाज़िल थी, मंज़ल लज़ी युक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसना, आहे को अहिड़ो जेको मां अल्लाह खे सुहिणो कर्ज़ ॾे। उन वक्त जी ॻाल्हि त यहूदी वेठो हो पंहिंजे यहूदियुनि सां, हज़रत अबू बकर साईं जो लंघियो त यहूदी जे उन गुरु अचियो पंहिंजनि हमराहनि खे, हे मुस्लमान पाण त अॻे ई सुञा हा, हाणे इन्हनि जो अलाह बि सुञो थी वियो आहे, रब कर्ज़ थो घुरेनि। हज़रत अबू बकर जो इहा ॻाल्हि ॿुधी त ईअं कावड़ अची वियसि, अलाह जे शान में निभागो गुस्ताखी थो करे। हुयो थधी तबीयत जो मालिक, पर कावड़ अची वियसि। आयो यहूदियुनि जे गुरुअ खे खुब पी वियो, ईअं सॼे बुह मां कढी रखी चंदन ते चमदा।
ॿिया जॻह वेठा उन्हनि ते एॾो रोब चढ़ी वियो, तमाशो पिया ॾिसनि। मुर्शिद कुटिजनि थो, वात पटिजी हमरान जा हियां ठारे हज़रत अबू बकर हले वियो। बसि हुनखे पोइ मालिश वालिश कयूं, पोइ सभई गॾिजी आया हुज़ूर साईं जी ख़िदमत में। हाणे वो यहूदन जो गुरु थो चए, साईं ज़ुल्म, साईं ना हक़, असां तव्हांजा पाड़ेसरी आहियूं साईं, तव्हां पाड़े वारनि जा हक़ बयान कंदा आहियो साईं, हे तव्हांजे यार से तव्हांजे सहुरे साईं मूंखे कुटियो आज ना हक़ करे चई सी, मां बेगुनाह सी, मूंखे मारियो थी, मूंखे बेइज्जतो कयो थी, मां इज़तदार माण्हू, मां मोतबर माण्हू, मां पंहिंजनि जो गुरु आहियां साईं। साईं हेॾो ज़ुल्म साईं, हेॾो नाहक़ साईं। साईं साईं हे ॾिसो न साईं, मुंहिंजी ॿूथाड़ीअ ते अञा आंगुरनि जी प्रिंट बि ठही पई आहे साईं, हे अबू बकर मां सां नाहक़ कयो। हुज़ूर साईं फरमायो यहूदी खे भुलियो त न आहे, उमर तो न हो, अबू बकर हो, अबू बकर हो। साईं फरमायो ये कम तो उमर जा है। सुभान अल्लाह में सुस्ती छो आ, अबू बकर हो साईं, उमर न हो साईं, सुञाणा साईं अबू बकर हो साईं, मसा नाहक़ क्यों थई साईं, साईं इंसाफ खपे साईं, इंसाफ खपे साईं, साईं अदालत खपे साईं, अदालत खपे। साईं हज़रत अबू बकर के घुरायो, हज़रत अबू बकर आयो, साईं फरमायो हिनखे तूं कुटियो आहे, चीज़ें निभागो हिते आयो आहे छा, अञा हियां न ठरियो आहे, मूंखे मोकिलियो त वरी हिकिड़ी कारवाई ॿी बि कयां। फरमायो अबू बकर तोखे छा थियो आहे, तूं थधो माण्हू, हेॾो हलीम बुर्दबार माण्हू, तोखे थियो छा आहे? चई साईं हिन निभागे अल्लाह साईं जे शान में गुस्ताखी कई, मूंखे गार ॾियां त कुझु न चवां सां, मुझे बच्चन के गार दे हाँ कुछ न जमा सा, अल्लाह जा शान में गुस्ताखी की मां वना पियो, मांखे ॾिसी जी पंहिंजनि हमरान खे ते मुसलमान पाण त अॻ में ई सुञा हा, हाणे इन्हनि जो अल्लाह बि सुञो थी वियो, इन्हनि खे कर्ज़ा थो घुरे। साईं ये लफ़्ज़ चई मांखे कावड़ चई कुटियो मांस। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यहूदी खे चयो तू ये छो चो, चीज़ मां काथे चो साईं, ना हक़ साईं, ज़ुल्म साईं, मां चयो ही कोन्हे, मां तकियो की तकियो तकियो की अञा भी यहूदिन जी औलाद तकियो कंदी आ। वरी मौलविन को पुछजो तफ़सील तव्हांखे ॿुधाई। हुन मां चयो ही कोन्हे साईं, साईं मां सां ज़ुल्म, मां सां ना हक़ साईं, साईं मां सां ज़्यादती आहे साईं, मूंखे इंसाफ ॾियो साईं, मूंखे पलांद वठी ॾियो साईं, मुंहिंजी ॿूथाड़ी फेराए छॾी अथई साईं, महिरबानी। हज़रत अबू बकर तो साईं चयो अथई साईं, चयो अथई साईं, मुंहिंजो दिमाग़ ख़राब थो रहे साईं, चयईं तॾहिं कुटियो थोमांसि, हो तो चए न साईं मां चयो ई कोन्हे, मां चयो साईं। साईं हाणे ॻाल्हि ॿुधो साईं, तव्हां चवंदा आहियो त फ़ैसिले में शाहिद हुजनि, जेकॾहिं मां इहे लफ़्ज़ चया खोड़ माण्हू मां वटि वेठा हुआ, को शाहिद पेश करे, हाणे माण्हू त सभु उन जा, शाहिदी पंहिंजे गुरु जे ख़िलाफ़ केरु ॾींदो? हज़रत अबू बकर त अकेलो हो। हुज़ूर साईं फरमायो हज़रत अबू बकर खे, अबू बकर या ॻाल्हि नीति जी आहे, तोसां यारी दोस्ती पंहिंजी जगह ते, पर फ़ैसिलो अदालत थींदी, तोखे शाहिद पेश करणा पवंदा। जेकॾहिं हिन इहे लफ़्ज़ चया आहिनि शाहिद पेश कर, कि सभु हिन जा माण्हू आहे, मुंहिंजो त कोई कोन, मां त अकेलो हुउसि, हे कीअं शाहिदी ॾींदा? साईं फरमायो फ़ैसिलो इंसाफ़ सां थींदो, शाहिद पेश कने तो ठीक आ, शाहिद तुंहिंजा कोन्हनि त पोइ तुंहिंजे ख़िलाफ़ फ़ैसिलो थींदो। अञा हज़रत अबू बकर अॻिते न ॻाल्हायो हो, हज़रत जिब्रील अची वियो, दिल जे मोहब्बत सां चई दे सुभान अल्लाह। हज़रत जिब्रील फरमायो साईं मुझे रब मोकिलियो आ त तकड़ में फ़ैसिलो न कजो, ॾाढियां चओ न सुभान अल्लाह। साईं रब थो फरमाए वो अजीब वक्त अची वियो आज अबू बकर ते, ओ मुंहिंजा महबूब उन वक्त खे याद कर जॾहिं तू नबूवत जो ऐलान कयो हो, अबू बकर खां सवाइ तुंहिंजे तस्दीक करण वारो ॿियो कोई कोन हो।
उन वक्त खे याद कर मुंहिंजा महबूब जॾहिं तूं नबूवत जो ऐलान कयो हो अबू बकर खां सवा तुंहिंजे तस्दीक करण वारो कोई कोन हो। अॼु अजब वक्त अची वियो आहे, हज़रत अबू बकर ते महल अची वई। अॼु अबू बकर जे तस्दीक करण वारो कोई कोन्हे। मुंहिंजा महबूब जॾहिं यहूदीअ इहे गुस्ताखी वारा लफ़्ज़ चया फर्शन ते अबू बकर ॿुधे पियो त अर्शन ते मां अल्लाह बि ॿुधां पियो। अगर अबू बकर के जमीन मारन में को शाहिद नथो मिले तो अबू बकर जो शाहिद मां अल्लाह कौन है। ॾाढा चाहिए सुभान अल्लाह। रब जे तरफा ही पैगाम आयो लक़द समी अल्लाहु क़ौलल लज़ीना क़ालू इन्नल्लाह फ़क़ीरुन व नहनु अग़निया। इनमा तू अंदाजो करे सके तो हजरत अबू बकर अल्लाह के केडो प्यारो हो। मां एक रिवायत में पढ़ियो थम क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं रब जलाल में हूंदो, रब पंहिंजे कावड़ में हूंदो ऐं हिसाब किताब शुरू थींदो, अल्लाह साईं पंहिंजे महबूब खे चवंदो को माण्हू पेश कर तबा हिसाब किताब शुरू किया। मां रिवायत में पढ़ियो थम क़यामत जे ॾिहाड़े इन्ही जहान जो सरदार हजरत अबू बकर के बाह खां वठी अल्लाह जे दरबार में पेश कंदो। सुभान अल्लाह चओ, दिल जे मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। थी सके तो जो तुंहिंजूं रड़ियूं रुठल रब खे परचाए ॾिठन, थी सके तो ये कबूल जपजी खड़ी हुजे, थी सके तो इन मोहब्बत जे सदके तोखे क़यामत जे ॾिहाड़े मीर मोहम्मद जी शफाअत नसीब थी वई। मां रिवायत में पढ़ियो तम जॾहिं अल्लाह चवंदो पंहिंजे महबूब के पंहिंजे उम्मत मां को माण्हू पेश कर त मां हिसाब किताब शुरू कया त ॿिन्ही जहाननि जो सरदार हज़रत अबू बकर के रब जे कोर्ट में पेश कंदो। मां रिवायत में पढ़ियो तम जॾहिं अल्लाह हज़रत अबू बकर के रब जे कोर्ट में बिहारींदो त अल्लाह जी कावड़ मोहब्बत में तब्दील थी। अल्लाह फरमाइंदो मुंहिंजा महबूब हिन सां कहिड़ो लेखो क्या जंहिं सब कुछ तुंहिंजे कदमनि तां लुटाए छॾियो। ॾाढा त जो सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत अबू बकर पंहिंजे दौर जो इंतहाई आसूदो खुशहाल ऐं मालदार माण्हू हो। मक्के जो मशहूर व्यापारी हो, कपड़े जो व्यापारी हो। हजरत अबू बकर खां वॾी कपड़े जी तिजारत में कंहिं वटि कान हुई। इंतहाई आसूदो माण्हू पर सब कुछ मीर मोहम्मद जे कदमनि तां लुटाए छॾियो। जॾहिं हजरत अबू बकर दुनिया जो जहान छॾे पियो त कफन भी पुराणो हुयुसि। अल्लाहु अकबर। छा सहाबन जी दिल हुई। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक दफे चंदे जी अपील कई। अल्लाह जे नाले ते चंदो खणी चो। हर को पंहिंजे वसाहर चंदो खणंदो पियो अचे, रखंदो पियो अचे, रखंदो पियो अचे। हजरत उमर थो फरमाए उन ॾींहुं मां वटि ॾोकड़ जाम हा, ताज़ो कंहिं कारोबार मां नफ़ो थियो हो। मुंहिंजे दिल में ख्याल आयो त हमेशा अबू बकर गोए खणी वेंदो आहे, अॼु मां मलह मारींदोमांसि। ची मां वियुमि पंहिंजे घर, पंहिंजी मिल्कियत जा ॿ धकियम, अधु बच्चन जे लाइ रखियुमि, पूरी अधु मिल्कियत मीर मोहम्मद करीम जे कदमनि जे साम्हूं रखी। सुभान अल्लाह त चओ। जी एतरा ॾोकड़ हा उन ॾींहुं मुंहिंजे घर में जो पाक मोहम्मद करीम साईं जे कदमनि मुबारकनि जे साम्हूं दुनिया जा ढेर लॻी। साईं मां खां पुछा कई उमर बच्चन जे लाइ छा रखी आयो आहियां?
अल्लाह जे नाले ते छा खणी आयो हां। मां अर्ज़ तुम क़िबला मिल्कियत जा ॿ धकिया थम, अधु बचन जे लाइ रखियो थम, अधु अल्लाह जे नाले ते खणी आयो हां। हज़रत उमर थो चए मदीने जे साईं मूंखे ॾाढियूं दुआऊं ॾिनियूं, मूंखे ॾाढियूं दुआऊं ॾिनियूं, मूंखे ॾाढियूं दुआऊं ॾिनियूं। सहाबी ईंदा पिया वञनि, खैरात रखंदा पिया वञनि, सहाबी ईंदा पिया वञनि, खैरात रखंदा पिया वञनि। जी मां त अबू बकर जे इंतजार में हुस। कुछ देर खां पोइ ॾिसां त अबू बकर अचे थो, गंढ कुल्हे ते अथस। ता थकी पिया आहियो? अल्लाह मां तव्हां खां वधीक थकल आहियां। हिन अल्लाह वारे मां वारे रात मां 2 बजे खां पोइ टाइम ॾिनो अथई, सॼी रात हिन फिटाई आहे मुंहिंजी। ॾाढा चओ सुभान अल्लाह, दिल जे मोहब्बत सां त चओ। हज़रत उमर थो चए मां ॾिठुम त हज़रत अबू बकर अचे थो, गंढ कुल्हे ते अथस। साईं जन जे ख़िदमत में आयो, सलाम अर्ज़ कई, साईं जन सलाम जो जवाब ॾिनो। उहा गंढ साईं जन जे कदमनि मुबारकनि जे साम्हूं रखियईं, चई साईं अल्लाह जे नाले ते ख़ैर क़बूल करे। साईं जन फरमाया अबू बकर बच्चन जे लाइ छा रखी आयो हां? अल्लाह जे नाले ते छा खणी आयो हां? बच्चन जे लाइ छा छॾे आए? रब जे नाले ते छा खणी आए? हज़रत अबू बकर अर्ज़ थो करे क़िबला तव्हां हुकुम कयो, उन खां पोइ बि कुझु छॾे अचां तो अबू बकर खे हैफ़ न हुजे। साईं परवरदिगार जो कसम आ, न सुई छॾी थम न सको छॾियो थम, बुहारो घुमायो थम, जेको घर में नज़र आयो क़िबला तव्हां जे कदमनि जे साम्हूं रखियो थम। साईं जन फरमायो अबू बकर बच्चन जो भी हक आ कि क़िबला सच था चो, बच्चन जे लाइ अल्लाह है, अल्लाह जे रसूल जो नालो खोड़। सहाबे पाक मुस्तफा को हक ने क्या जिगर दिया। न ॻाल्हाईंदो मां न ॻाल्हाईंदुसि, तव्हां थकी पिया आहियो त मां हाणे दुआ घुरायां, फुल स्टॉप ॾियो। थकी पिया आहियो न, सची ॿुधायो, मोहब्बत सां वेठा आहियो, थोड़ी देर वेहंदो, जेके मोहब्बत से बैठा हो एक दफा भी हर पंजा बाई हथ फिजा में बुलंद करे अल्लाहू अकबर की सदा तक बुलंद करो। तकबीर। शान मुस्तफा, शान सहाबा, शान सिद्दीक अकबर, मुस्तफा का हम सफर, सिद्दीक अकबर मुस्तफा का हम सफर, मुस्तफा का हम सफर, नारे तकबीर। सहाबे पाक मुस्तफा को हक ने क्या जिगर दिया। हे अब्बा भी लब नथा गलाए ने 1.5 फुट वाला, चलो सुभान अल्लाह। सहाबे पाक मुस्तफा को हक ने क्या जिगर दिया कि बहरे दीन बेधड़क सबने मालो जर दिया। किसी ने निस्फ घर दिया, किसी ने सुल्स जर दिया, किसी ने निस्फ घर दिया, किसी ने सुल्स जर दिया, मगर आयशा के बाप ने, आयशा के बाप ने, मगर आयशा के बाप ने दिया तो इसका दर दिया, मगर आयशा के बाप ने दिया तो इसका दर दिया, खुदा के नाम के सिवा जो कुछ अल्लाह के दर दिया। मदीने जे साईं जो हर सफर मुबारक, पर मदीने जे साईं जा 2 सफर तमाम वॾा सफर है। एक मेराज वारो सफर, ॿियो हिजरत वारो सफर। ये भाई अजीम शान फकीदुल मिसाल यादगार सफर है। हमारे ख्याल कर, मेराज वाले सफर में हुजूर जो साथी जनाबे जिब्रील हो, मेराज वाले सफर में हुजूर जो रफीक सफर जनाबे जिब्रील हो, हिजरत वाले सफर में मदीने के मीर जो रफीक सफर जनाबे अबू बकर हो। नगल है मां नगल है मां वायदो थो क्या, मां पंहिंजो वाइज खत्म थो क्या, जल्दी बयान खत्म थो क्या। तव्हां वठिजी रहियो मांखे तव्हांजी सख्त गणती आहे। अञा खोड़ बुजुर्ग ॿिया बि आहिनि, उनजो खिताब थींदो, तव्हां उन्हनि जूं ज़ियारतूं बि कंदो, उन्हनि जा बयान बि ॿुधंदो इंशाअल्लाह। मुझे लंबो सफर करना है, मुख्तसर तो क्या हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जिंदगी जा बस सफर यादगार सफर है। एक मेराज वालो सफर, जो हिजरत वालो सफर। मेराज
वारे सफर में हुजूर जो साथी जिब्रील हो, हिजरत वारे सफर में हुजूर जो साथी अबू बकर हो। पर तो के खबर आए जिब्रील तोड़ ताई न हली सघियो, रस्ते ते बीही रहो, सिदरतुल मुंतहा वट बीही रहो। अल्लाहु अकबर। हजरत सादी रहमतुल्लाह अलैह इन मंजर के ही तो बयान करे तो जॾहिं जिब्रील बीठो साईं जेका गुफ्तगू कई हुन जेको जवाब दिनो उन मंजर के हजरत सादी रहमतुल्लाह अलैह हिन लफ्ज़न में बयान तो करे। चुदर दोस्ती मुखलिसम याफती इना नमज़ सोहबत चिराता फती बगुफ्ता फिरातर मजालम नमान बमांदम के नेरू ए बालम नमान अगर यकसरे मुँह ए बरतर परम फिरोगे तजल्ली बसोजत परम। मना मुझो ज़ामिन अची वियो हाणे अदा मुझो ज़ामिन अची वियो माशाअल्लाह जमानत कबूल थी वही। हमारे ख्याल कर जने सिदरतुल मुंतहा ते मेराज वारे सफर में जनाब जिब्रील भी ही रहो। मदीने जे मीर जनाब जिब्रील के फरमायो जिब्रील मां तो सा बेवफाई न थो क्या, तू मां सा बेवफाई छो तो करे। जनाब जिब्रील अर्ज को किबला बेवफाई जी गाल न है, मुझो आखिरी स्टॉप अची साईं मथे हलंदुम त मुंहिंजा पर भी सड़ी वेंदा। मथे हलण जी मूंखे इजाजत भी कान्हे, ताकत भी कान्हे। ओ शिकारपुर जिले जा मुसलमानो जरा गौर त कर इन मंजर ते जिते नूरी मखलूक जे सरदार जी रफ्तार खत्म थी रही आ, उतां सैयदुल बशर जी रफ्तार शुरू थी रही आ। सबक मिला है ये मेराज मुस्तफा से मुझे, सबक मिला है ये मेराज मुस्तफा से मुझे कि आलमे बशरियत की जद में है कर दूं। माचुम मदीने जे साईं जा बस सफर यादगार सफर हिन। एक मेराज वारो सफर, जो हिजरत वारो सफर। मेराज जे सफर जो साथी जनाबे जिब्रील हो, हिजरत वारे सफर जो साथी जनाबे अबू बकर हो। मेराज वारे सफर जो साथी तोड़ ताई न हली सजो, रस्ते ते बीही रहो। पर सलाम कर सोने अबू बकर के जेको सफर में भी गड, हजर में भी गड, दुख में भी गड, सुख में भी गड, मक्के में भी गड, मदीने में भी गड, उहुद में भी गड, बदर में भी गड, खैबर में भी गड, खंदक में भी गड, अज रोजे में भी गड तो सुभाणे जन्नत में भी गड। चाहिए सुभान अल्लाह। शिकारपुर जिले जा मुसलमानों मुझो विजदान थो चए जिब्रील रस्ते में भी ही रहो जी किबला मथे हलंदुस मुझा पर भी सड़ी वींदा। पर जे करे जिब्रील जी जगह ते मदीने जे मीर सा मेराज वारे सफर में भी जनाबे अबू बकर हुजे हा जान दई छड़े हा, पर पाक मोहम्मद सा बेवफाई न करे हा। ये रुतबा बुलंद मिला जिनको मिल गया। हिजरत के मौके ते जॾहिं अल्लाह ताला हुक्म कयो पंहिंजे महबूब खे तो मुझा महबूब घर छॾ वञ मदीने। साईं जन पंहिंजे बिस्तरे ते सुहिणे अली खे सुम्हायो। हिजरत वारे मौके ते जॾहिं साईं जन घरां निकिरनि था त साईं जन पंहिंजे बिस्तरे ते हज़रत अली खे सुम्हायो। पाण हज़रत अबू बकर खे पाण सां गॾु वठी विया। जॾहिं अल्लाह हुकुम कयो त घरां निकिर मुंहिंजा महबूब मदीने जे साईं जॾहिं निकिरण जी कई साईं जन ॾिठो त घर जे चौधारियूं कड़ो चढ़ो पियो आहे। मिअतु रजुलिन मिन सनादीद कुरैश, मुख्तलिफ पाड़न जा, मुख्तलिफ जातिन जा 100 गुंडाई बदमाश, नामी गिरामी चोर ऐं धाड़ेल, दीन जा दुश्मन, तलवारूं हथन में हिन। पाक मोहम्मद करीम जे घर जो घेरो तरारूं चमकन थियूं। सय्यद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब खे अर्ज़ कयो मुंहिंजा करीम रब, मुंहिंजा मेहरबान मौला काथों निकरां।
घर जो घेरो आ। अल्लाह फरमायो मुंहिंजा महबूब गणती न कर, मां तो सां गॾु हां, तोखे इन्हनि जे विचां कढंदुसि। रब फरमायो मुंहिंजा महबूब मुठ मिट्टी जी भर या मिट्टी रेती बजरी मुठ भर उछिल, इन मिट्टी के चैनी तरफन दे फेराए, सभनी जे अखियुनि में मिट्टी विझी इन्हनि खे अंधो करे, इन्हनि जे विचां खैरियत सां तोखे कढण मां अल्लाह जो कम आ। जॾहिं मदीने जे साईं मुठ मिट्टी जी भरी ऐं साईं जन फरमायो शाहतुल वजूह शाहतुल वजूह शाहतुल वजूह, या मिट्टी फिरी सभनी जे अखियुनि में पइजी वई, रड़ियूं पइजी वयूं। अरे वाचूड़ो काढो आयो, अरे छोरा ए तूफान काढो आयो, अरे मुंहिंजो अखियूं मिट्टी सां भरजी वयूं, अरे मां त अंधो थी वियुसि। रब तो फरमायो वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा, वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। ओ मुंहिंजा महबूब मिट्टी जी मुठ भरण वारो तू है, उछलण वारो तू है, पर चैनी तरफंदा तुंहिंजे दुश्मननि जे अखियुनि में मिट्टी विझी उन्हनि खे अंधो करे तोखे खैर सां ॿारण वारो मोहस। जेको अली पाक मोहम्मद जे बिस्तरे ते सुतो उहो भी इज्जत वारो, जेको अबू बकर मोहम्मद अमीर सां गॾु हलियो उहो भी इज्जत वारो। ॾाढियां त चओ सुभान अल्लाह। जी सोहणे अली हुजूर जी साई चादर मथां विधी ऐं साईं जन जे बिस्तरे ते सुम्ही पियो। यकीनन जेको अली पाक मोहम्मद जे साई चादर में सुतो उहो अली भी इज्जत वारो, पर जेको अबू बकर 1400 सालन खां पाक मोहम्मद जे साए रोज़े में सुतो पियो आ, चओ उहो अबू बकर भी इज्जत वारो। अली भी रसूल खे प्यारो, अबू बकर भी रसूल खे प्यारो, पर मारे ख्याल कर अली खे रसूल न्याणी ॾिनी, अबू बकर खां रसूल न्याणी वरती, माना अली जे घर खे मिठड़े मोहम्मद आबाद कयो, पर मीर मोहम्मद जे घर खे अबू बकर आबाद कयो। आहे को सुभान अल्लाह चवण वारो। मां खत्म थो कयो सज्जदे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां एडियूं मुताबकतूं ऐं मुशाबहतूं आहिनि। हुजूर जी उम्र भी 63 साल ना, हाणे पछाड़ी में बेवफाई नथी ठहे। ये आखिरी लफ्ज़ आहिनि मुंहिंजे बयान जा। मदीने जे मीर जी उम्र भी 63 साल, हजरत अबू बकर जी उम्र भी 63 साल, मदीने जे मीर जी वफात भी सूमर ते, हजरत अबू बकर जी वफात भी सूमर ते। जह टाइम ते रसूल वफात कई सागे टाइम ते अबू बकर वफात कई। आहे को सुभान अल्लाह चवण वारो। ई सादत बज़ोर बाजू नेस तान बख्शत खुदा ए बख्शिंदा। ए मारे ख्याल कर अल्लाह अकबर। वफात का 15 ॾींहं अॻु में बिनी जहानन जे सरदार के बुखार जी तकलीफ थी, तो वफात का 15 ॾींहं अॻु में हजरत अबू बकर के भी बुखार जी तकलीफ। वफात का 4 ॾींहं अॻु में हुजूर दवा वठण का इनकार कयो। वफात का 4 ॾींहं अव्वल हजरत अबू बकर भी दवा वठण का इनकार कयो। वफात का 4 ॾींहं अव्वल हुजूर चयो हो अल्लाहुम्मा बिर रफीकिल आला, अल्लाहुम्मा बिर रफीकिल आला, अल्लाहुम्मा बिर रफीकिल आला। तो वफात का 4 ॾींहं अॻु में हजरत अबू बकर भी सादा लफ्ज़ चया हा अल्लाहुम्मा बिर रफीकिल आला, अल्लाहुम्मा बिर रफीकिल आला, अल्लाहुम्मा बिर रफीकिल आला। रसूल चयो हो रब हाणे ॿियो कुछ न खपे, हाणे मांखे रुगो तू खपे। तो हजरत अबू बकर भी सादा लफ्ज़ चया हा रब हाणे मांखे ॿियो कुछ न खपे, हाणे मांखे रुगो तू खपे। वफात का 4 ॾींहं अव्वल रसूल मुसल्लो छॾियो। वफात का 4 ॾींहं अव्वल अबू बकर मुसल्लो छॾियो। आवाज सुन तो तुंहिंजो। वफात का 4 ॾींहं अव्वल
हुजूर फरमायो जने हजरत बिलाल पाक पैगंबर जे दर ते अची बीठो ए अर्ज कई क़िबला जमात तैयारा नमाज जो वक्त वने थो साईं जमात तैयारा नमाज तैयारा साईं के सख्त तकलीफ हुई बुखार जी साईं फरमायो मुरु अबा बकर फल युसल्ली बिन नास अबू बकर के चो तमाम मोहम्मद जे मुसल्ले ते भी उम्मत के नमाज पढ़ाए जरे साईं ये फरमायो हजरत सिद्दीक अकबर के खबर पई हजरत अबू बकर जे जान में कपकपी तारी थी वई अम्मा आयशा साईं के सदके अम्मा आयशा साईं हजरत अबू बकर जी न्याणी ही पाक मोहम्मद जी रानी ही हजरत अबू बकर अम्मा आयशा साईं जो बाबो हो अम्मा आयशा साईं के चवे तो हजरत सिद्दीक अकबर साईं मुझे नाले चवा त मां नमाज पढ़ाया आयशा मां पाक मोहम्मद के मुसल्ले ते नबी ही सकंदुस मां नबी ही सकंदुस आयशा मेहरबानी कर साईं के अर्ज कर त के बे खे चवन उमर खे चवन ओ दिलेरा बहादुरा मजबूत दिल चो मालिका उहो मुसल्ले ते बीही वींदो नमाज पढ़ाए वींदो मां नबी ही सकंदुस आयशा मेहरबानी कर साईं के अर्ज कर अम्मा आयशा साईं के अर्ज क्यों क़िबला मोजो बाबो रकीकुल कल्बा है नबी ही सकंदो जे मुसल्ले ते साईं के बे सहाबी खेचो उमर साईं खेचो उहो नमाज पढ़ाए वो दिलेरा बहादुरा मजबूत मारुआ बीही वींदो नमाज पढ़ाए वींदो हुजूर फरमायो मुरु अबा बकर फल युसल्ली बिन नास अबू बकर खेचो त मोचे मुसल्ले ते बीही नमाज पढ़ाए अम्मा आयशा बीहर और उसको साईं के बे खेचो बाबो नबी ही सकंदो साईं वरी फरमायो मुरु अबा बकर फल युसल्ली बिन नास अबू बकर के चो मुझे मुसल्ले ते भी नमाज पढ़ाए अम्मा आयशा वरी अर्ज को क़िबला मेहरबानी क्यों बाबो नबी ही सकंदो बिनी जहानन जो सरदार जलाल में अची वियो ए बिनी जहानन जो सरदार जलाली अंदाज में फरमायो मुरु अबा बकर फल युसल्ली बिन नास शिकारपुर जिले जा मुसलमानों पाक मोहम्मद जो लहजा बुधाए पियो रुगो मां नथो चाहिया मुझो अल्लाह भी चाहे थो त मुझे मुसल्ले ते भी है त अबू बकर डाड़िया चाहिए सुभान अल्लाह वफात का 4 डी अग में हुजूर मुसल्लो छड़ियो वफात का 4 डी अग में हजरत अबू बकर मुसल्लो छड़ियो वफात का 4 डी अग में हुजूर हजरत अबू बकर खे पांचे मुसल्ले ते बिहारियो वफात का 4 डी अग में हजरत अबू बकर अमीर उमर के पांचे मुसल्ले ते बिहारियो हमारे ख्याल तक वफात वाले वक्त में हुजूर जे खट ते आरामी हो वफात वाले वक्त में हजरत अबू बकर भी सादी खट ते आरामी हो मां सुभान अल्लाह जा लफ्ज बुधण तो चाहिया वफात वाले वक्त में मीर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत आयशा जे झोली में हो वफात वाले वक्त में हजरत अबू बकर साईं भी अम्मड़ आयशा साईं जे झोली में हो वफात खाग में मीर मोहम्मद करीम अम्मा आयशा का पानी घुरियो हो वफात खाग में हजरत अबू बकर भी अम्मा आयशा का पानी घुरियो हो वफात खाग में हुजूर अम्मा आयशा साईं का दंदन घुरियो हो वफात खाग में हजरत अबू बकर भी अम्मा आयशा साईं का दंदन घुरियो हो जड़े अम्मा आयशा साईं हुजूर के दंदन दिनो हो त साईं इशारन से फरमायो हो आयशा चबाड़े दे जड़े हजरत अबू बकर के अम्मा आयशा साईं दंदन पेश कयो हो त हजरत अबू बकर भी इशारन से चयो हो आयशा चबाड़े दे गालायो छो न था अल्लाह अकबर जड़े अम्मड़ आयशा साईं दंदन चबारियो ए पानी सा उनके धोइण जी कोशिश कई मदीने जे मीर फरमायो दंदन के धो न जी अज तुझो लुआब ए मुझो लुआब गडजी वने तो हजरत अबू बकर साईं के जडे अम्मा आयशा दंदन चबाड़े दिनो धोइण जी कोशिश कई हजरत अबू बकर मना कई धो न जी तुझो लुआब ए मुझो लुआब गडजी वने
अल्लाहु अकबर। जह तख्ते ते मदीने जे मीर रखे वफात खां पो वेंजारियो वियो, सागे तख्ते ते हजरत अबू बकर के वेंजारियो वियो। जह रोजे में रसूल आरामिया, सागे रोजे में अबू बकर आरामिया। जह रोजे मां क़यामत जे ॾिहाड़े रसूल उथंदो, सागे रोजे मां अबू बकर उथंदो। जह जन्नत जे तरफ क़यामत में रसूल वींदो, सागी जन्नत में क़यामत में अबू बकर वींदो। पहलू ए मुस्तफा में बनी आपकी मजार, पहलू ए मुस्तफा में बनी आपकी मजार। पहुंची वहीं पे खाक जहां का खमीर था। मां दुआ करियां थो त अल्लाह साईं असांखे पंहिंजे महबूब जे इन आशिक सादिक हजरत अबू बकर साईं सां दिली प्यार ऐं दिली मोहब्बत नसीब फरमाए। व आखिर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जय मोहब्बत सां